गुलाम हुसैन शाह कंबर वारो जेको लखे मुरीदन खां विछड़ी वियो यानी कि बुरको मटायो संदसि ज़िंदगीअ ते नज़र विझूं था। न दौलत खपे, न सोन खपे, न चांदी खपे, न माल खपे, असांखे खपे त करीम जो निज़ाम खपे। आमीन 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 खणी चओ आमीन। कबूल आहे, कबूल कबूल आहे, कबूल। या चओ या अल्लाह दुआ कबूल कर। सैयद गुलाम हुसैन शाह कंबर वारो। कबूल करण वारो आहे, तूं महिरबान आहे, मुंहिंजा मौला जीअं करे त करे सघे थो तुंहिंजा बंदा। सैयद गुलाम हुसैन शाह कंबर वारो लखे मुरीदन खां विछड़ी वियो यानी बुरको मटायो। मुंहिंजो हाणे पोयों वक़्तु आहे, अल्लाह हयाती ॾींदी। यखड़ी बूटिया त जनाज़े में शरीक थिजो। अदा मौत ते भरोसो कोन्हे, काॾे अम्मा वई, काॾे अबो हुयो, काॾे ॾाॾो हुयो, काॾे दोस्त हुया, कॾहिं ॻाढ़ो घोट, कॾहिं ॻाढ़ो घोट, कॾहिं मरमुकामन जो वाईअ सदो कोट। अॼु वॾी थिए केतिरो, अॼु गुलाम हुसैन आहे, सवा माण्हू मिलनि था, भाकुड़ा पाइनि था, दुआ घुराइनि था, पर उहो वक़्तु ईंदो जो जिस्म खे मिटी में पूरे मोटंदा दा कुझु न आहे, उहो बाहर शइ पर आई आहे। सैयद गुलाम हुसैन शाह बुखारी सिंध में 1932 धारे पैदा थियो। पाण नक्शबंदी तरीक़त में ख्वाजा अब्दुल गफ्फार नक्शबंदीअ जो ख़लीफ़ो पिणु हो। दोस्त हुया, कॾहिं ॻाढ़ो घोट, कॾहिं पाण दरगाह हुसैन आबाद जो गादी नशीन बि हो। गुलाम हुसैन शाह बुखारी कराची जे ख़ानगी अस्पताल में ॻच अरसे खां दाख़िल हो। संदसि इलाज हलंदड़ हो त संदसि साह जो सॻो टुटी पियो ऐं हू लखे मुरीदन खां विछड़ी वियो। जिस्म खे मिटी में पूरे मोटंदा दा। हुसैन शाह कंबर वारो कराची जे नेशनल मेडिकल सेंटर में दाख़िल हो, जिते हुन दम ॾिनो। संदसि मढ़ अबाणे इलाइक़े यानी दरगाह शरीफ़ ॾांहुं मुंतक़िल करण जूं तयारियूं जारी आहिनि ऐं होॾां कंबर शहर में गुलाम हुसैन शाह बुखारी जे विछोड़े जी ख़बर ॿुधंदे ई लखे मुरीद संदसि दरगाह ते पहुचणु शुरू थी विया आहिनि। ॿुधायो पियो वञे त सुभाणे गुलाम हुसैन शाह बुखारीअ खे मिटी माओ हवाले कयो वेंदो। आमीन। असांखे न दुनिया खपे, न दौलत खपे, न सोन खपे। गुलाम हुसैन शाह बुखारी अहिड़ी शख़्सियत हुई जंहिं वटि पाकिस्तान जा वॾा वॾा सियासतदान कही पहुचंदा हुआ, जिन में शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं संदसि फर्ज़ंद बिलावल भुट्टो ज़रदारी समेत ॿिया खोड़ सारा सियासतदान आहिनि जेकी साणसि मुलाक़ात कंदा हुआ ऐं कामयाबी लाइ दुआऊं पिणु कराईंदा हुआ। मुंहिंजा मौला जीअं करे त करे सघे थो तुंहिंजा बंदा हूं, तुंहिंजा माना हूं, तू ही मालिक, तू ही ख़ालिक, तू ही माबूद, तू ही मक़सूद, ला शरीक, बेमिसल बेमिसाल, हिकु अल्लाह, अहद अल्लाह, वाहिद अल्लाह, हमेशा अल्लाह, दाइम अल्लाह, कायम अल्लाह। आमीन। मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें।